अरे सलीम, मतलब तो मुखे अस्पताल पहुंचाण खां पोइ बि अञा तुंहिंजो अंदर नाहे ठरियो आहे जो पुनूअ खे ॿी शादीअ लाइ पैसा तो ॾे। हाँ बा, जंहिं शख़्स जे ज़हर भरियल लफ़्ज़नि तव्हांखे अस्पताल पहुचायो, हाणे उन जी धीअ बि मूंखे ज़हर थी लॻे। अरे इहे लफ़्ज़ बि हुन तव्हांजे करे चया, तव्हांजे प्रकारनि ई हुनखे ईअं चवण ते मजबूर कयो। पर हुन खां पोइ अस्पताल बि त उहो ई खणी वियो न। वॾे जिन विधियास वरी बि वेझ सही थिया। अरे तूं त 5-7 कलाकनि खां पोइ आहीं। जॾहिं ख़बर पवंदी न बा। सलीम, हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेसीं ताईं मां जहिड़ो आहियां न, नूरी धीउ जी जाइ ॿी का बि औरत नथी वठी सघे ऐं न वठंदी। ऐं तूं अॼु जो अॼु पंहिंजी भेण ज़ीनत खे वठी वञ हुनजे मुड़ुस जे घर छॾिया वञ। बाबा, मां न वेंदसि होॾे। ज़ीनत, ज़ीनत, जेकॾहिं तूं मुंहिंजो मुंहुं नथी ॾिसणु चाहे न त तूं वेंदी। चाचा, तव्हांखे डॉक्टर तेज़ ॻाल्हियुनि खां रोकियो आहे। अचो अंदर हली आराम कयो। तूं अॼु जो अॼु पंहिंजे मुड़ुस जे घर वेंदी? हा वेंदी चाचा, तव्हां अचो अंदर अची आराम कयो। ऐसा न मुंहिंजी भेण खे चमाटियूं हणी पंहिंजे घर मां कढी तुंहिंजी जुरत कीअं थी हिते अचण जी? ज़ीनत मुंहिंजी ज़ाल आहे। जंहिं ॻाल्हि जे करे मूं हुनखे चमाट हई उहो तोखे न ॿुधायो अथई छा? कुझु बि, पर कंहिं औरत ते हथु खणो गैरत जो कमु कोन्हे को। गैरत? सलीम, तुंहिंजे वातां गैरत जो लफ़्ज़ ईअं थो लॻे जीअं को चोर ईमानदारी जो वाइस कंदो हुजे। मां तुंहिंजी हिते गैरत जो ख़ुतबो ॿुधण न, पर पंहिंजी घर जी लॼ खे वापसि वठण आयो आहियां। लॼ? जंहिं औरत खे चमाटियूं हणी पंहिंजे घर मां कढी छॾी उनखे लॼ चवण तोखे सूंहें कोन थो असां न? हाणे ज़ीनत तुंहिंजे घर कॾहिं बि कोन हलंदी, छो त तूं हुन सां हुते जानवर वारो सुलूक थो करीं। वाह, तूं पंहिंजे गिरेबान में जाती पाए ॾिठो आहे त तूं नूरीअ सां कहिड़ो सुलूक थो करीं? मूं फ़क़ति ज़ीनत खे इन जी ग़लतीअ जे करे सिर्फ़ु हिकु दफ़ो चमाट हई, पर तूं त रोज़ नूरीअ जे रूह खे थो राड़ा ॾी। कुझु बि, पर मूं कॾहिं नूरी खे चमाट कोन हई आहे। अंदर जा घाव ॿाहिरि ज़ख़्मनि खां वधीक ख़तरनाक हूंदा आहिनि सलीमा। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद बि नूरी कॾहिं कावड़जीअ सां जे घर न आई, हुन कॾहिं कंहिंखे दाह न आहे ॾिनी। ऐं शादीअ खां पोइ ज़ीनत 2 महीननि में 12 दफ़ा कावड़जी अची तव्हांजे घर वेठी आहे। जेकॾहिं मां मुड़ुसु हुजण जे नाते पंहिंजी ज़ाल खे चमाट ॾेई त गुनाह कयो, त तूं पंहिंजी ज़ाल खे रोज़ ज़हर ॾेई कहिड़ो सवाबु पियो कमाई? उन वक़्तु तुंहिंजी गैरत किथे सुम्ही पवंदी आहे जॾहिं नूरी रोज़ रत जा गोड़ा रोंदी आहे। ऐसा न सलीमा, अदा, बस अदा, तव्हां विच में न अचो। हिन इंसान चमाट बि मूंखे आई आहे ऐं हिन जो हिसाब बि हिन खां मां ई वठंदमि। हाणे चओ सलीम, छा थो चवें? तूं छा थो सम्झी त तूं मुंहिंजे भाउ जे रवैये जो बदिलो मूंखां वठंदे ऐं मां ख़ामोश थी करे घर में वेही रहंदसि? मूंखे इन जी कदम खणण ते अफ़सोस आहे ज़ीनत। वाक़ई बि मर्द जो इहो वकार कोन्हे त हू कंहिं औरत ते हथु खणे। सच पुछी त इन जे लम्हे खां पोइ मूंखे बि आराम कोन्हे। मां तोखे हितां वठी हलण सां गॾोगॾु तोखां उन चमाट जी माफ़ी थो घुरां। एहसान, सिर्फ़ लफ़्ज़ी माफ़ी वठण सां सभु कुझु ठीकु न थी वेंदो। मां मञा थो ज़ीनत त हिकु हथ सां ताड़ी न आहे वॼंदी। तो चयो त मां नूरीअ जो बदिलो थो तोखां वठां। ज़ीनत, मुंहिंजो
जंहिं ॾींहुं तोसां निकाह थियो हुयो त मां नूरीअ जो भाउ बणिजी तुंहिंजो हथु न पकड़ियो, पर तुंहिंजो मुड़ुसु बणिजी तोखे मान ऐं शान सां पंहिंजे घर वठी वियो हुयुसि। पर तूं कॾहिं बि न सोचियो मुंहिंजी माउ जे लाइ चयल सख़्तु लफ़्ज़ ऐं मूंखे ग़रीबी जा ॾिनल ताना मुंहिंजी न दिलि ते कहिड़ो असरु कंदा। जीनत, जंहिं तोखे चाहियो आहे, जेका शादीअ जी राति मूं तुंहिंजे झोलीअ में रखी हुई, पर तोखे थोरो बि अहसासु न आयो। छो जीनत, छो? एहसान तुझी गुरबत मुंहिंजा समूरा अरमान मिटीअ में मिलाए छॾिया आहिनि। ग़रीबी त वक़्त जी धज़ हूंदी आहे, अॼु आहे सुभाणे लही वेंदी। इहे कारोबार में लाहा चाड़ा पिया थींदा आहिनि। पर जीनत, जेको सुख तूं पंहिंजे पीउ जे घर ॻोल्हण ईंदी आहीं उहो तोखे कॾहिं बि कोन मिलंदो, छाकाणि त औरत जो असुल मान उन चौहाट ते हूंदो आहे जिते हूअ पंहिंजे मुड़ुस जे ॾुखनि सां गॾु बीहंदी आहे। तूं मुंहिंजी इज़त आहीं, मुंहिंजे घर जी रौनक आहीं। हल त वापसि घर हलूं। पर हाणे हिन एॾी तसलील खां बाद मां उन पाड़े में वापसि कीअं वेंदसि? मां कीअं मुंहुं ॾेई सघंदसि उन्हनि सां? पाड़े वारा सिर्फ़ु तमाशो ॾिसंदा आहिनि, सहारो न आहिनि ॾींदा। सहारो त फ़क़ति पंहिंजा रिश्ता ई ॾींदा आहिनि। तोखे ख़बर आहे त अॼु मूंखे बाबा ऐं अम्मा हेॾे मोकिलियो आहे त मां तोखे पंहिंजे घर वठी अचां। हलो हली पंहिंजे वीरान घर खे आबाद कर। सुख सारा हलियत लिखी जा, दुखन जो माज़ में वार था, दुखन जो माज़ में वार था। सुख सारा हलियत लिखी जा, दुखन जो माज़ में वार था। कौन छड़े भी दोसाए के भी दुखे मोड़ते, काफर थिया जे गदार थिया, काफर थिया जे गदार थिया। सुख सारा हलियत लिखी जा, दुखन जो माज़ में वार था, दुखन जो माज़ में वार था। जेड़ी थो चीज़ सॾे जा, हलियत जिया में जायूं वॾे जा, दिल जेड़ी थो चीज़ सॾे जा। ओ प्यारा नह नह छॾे ॾे, छा वरंदई इन कार मां, छा वरंदई इन कार मां। कौन छॾे भी दोसाए के भी दुखे मोड़ते, काफर थिया जे गदार थिया, काफर थिया जे गदार थिया। सुख सारा हलियत लिखी जा, दुखन जो माज़ में वार था, दुखन जो माज़ में वार था। शर्त मञामा जी
जीअं चवे तूं तीअं कयां मां जेको रखी तूं शर्त मञां मां जीअं चवे तूं तीअं कयां मां दिल वारा खिन ते रखंदुमि हर हुकुम तुंहिंजो यार मां हर हुकुम तुंहिंजो यार मां कोन छॾे विदो साईं के बि ॾुखे मोड़ ते काफ़र थियां जे गदार थियां काफ़र थियां जे गदार थियां सुख सारा हलियत लिखी जा दुखन जो माज़ में वार थियां दुखन जो माज़ में वार थियां ठीकु आहे तूं हिते बीह त मां चादर खणी अचां ठीकु आहे, पर हाणे देरि न कर, जल्दी अच, हलूं पिया घर। अदा सलीमा, ओ मोहम्मद सलीमा, आई हे काथा ही वरी ते कीअं वेठो आहे? अबा ऐसा न कहिड़ा हाल थी, खुश चङो भलो आहे? हा खेरा फिफड़, अरे फिफड़ न चवंदो कर मांखे लूसी, घणा दफ़ा तोखे झलियो तमड़े? हा भूख बसर ए मां तुझी पुफी जो मुड़सो आया, पुफी जो मुड़सो पो फाड़ो। हाणे ॿियो हाल वाल दे कीअं आयो आहे भला? आयो वरी कीअं आया? हा माखो तो यो पुछंदो आ रोज त घणा पैसा आया अथई गिराक? हा तूं त बाबा सदाई कूड़ हणंदो आ त हुते शादी कराई हुते शादी कराई। चल हाय छा थो हुते मां पुट माण्हू फासाईंदो न आहियां, ॿिनि दिलनि खे मिलाईंदो आहियां पाण में पुट। तोखे कहिड़ी ख़बर लूसी? बाबा गुलाब शानी सच चवंदो आ त तुंहिंजा करायल रिश्ता त 2 ॾींहं हलंदा आहिनि, 3 ॾींहं त हूअं बि तलाक थी वेंदी आहे। धूड़ पई आहे तुंहिंजे बूथ में त गुलाब शानी जे बि बूथ में ॿई पूरा ओड़े शांती। अरे मुंहिंजा करायल रिश्ता खीर खंडु लॻा पिया हूंदा आहिनि। हा 5 8 आहिनि, उन्हनि में बि उन्हनि जी पंहिंजी ग़लती आहे। ग़लती वरी कहिड़ी हूंदी आहे? मुश्किल रिश्ते फिर छा चई त सही छोकिरो इंजीनियर आहे। हाँ शादीअ खां पोइ तॾहिं ख़बर पई छोरो वधे पोइ घिटीअ में गैस जा पाइप ॻंढींदो। अरे भूख बसर पाइप ॻंढण इंजीनियरिंग न आहे छा? हा हाँ इनखे तव्हां इंजीनियर चओ था? तॾहिं असां भंगी चवंदा आहियूं उनखे। छा थो इंजीनियर घुमंदा आहिनि गाॾियुनि ते, को घिटियुनि में रुलंदा आहिनि छा? अरे उन्हनि जो कमु ई इहो आहे न, पाइप ॻंढणो। हाँ पप्पा मां ख़ुशि त आयो न? हा मां ख़ुशि आहियां, ख़ैर चङी भली आहे, शादी तकड़ी लगी पई आहे। हलूं असां? ठीकु आहे हलो, ठीकु आहे फिर ओ पुफड़ माशाअल्लाह अचो अचो हलूं, ये पवंदो गीचीअ में। अरे हे छा हे ठही विया छा? ओए मां सॼो कमु ख़राब थी वियो, क़ुरान मां जी सॼी कयल महिनत रागान थी वई। तव्हांजी महिनत रायगान थियणी हुई पुफड़, चंद रुपयनि जे करे तव्हांजो ज़मीर जो रायगान थी चुको आहे। अम्मा मां अॼु हिते जेको आयो आहियां न उहो मोहम्मद असलम खां ख़ैर ख़ैरियत मालूम करण आयो आहियां। ख़ैर ख़ैरियत जेको इंसान रिश्तनि जे मयत ते लालच जो दुकान चमकाए उनखे ख़ैर ख़ैरियत सां छा? मां हिन घर जी चइनि भितियुनि जे अंदरि मुड़ुस जी मोहबत का महरूम सही पुफड़, पर कननि खां ॿोड़ी न आहियां, शहूर अञा सुजाग आई। तूं जेको मुंहिंजे मुड़ुस खे पुराणी महबूबा सां शादी करण जा ॾटा थो ॾी, उन ॾींहुं बि उन खां 2000 वठी वियो आई। हिन घर जे अंगण ते लॻल बूटे खे लालच सां पटे कढण जी कोशिश तो करी। ॾिसो नूरी ॾिसो सलीम हिन शादीअ मां ख़ुशि न आहे। हा अरे जेकॾहिं मां हुनखे हुनजी महबूबा मिलाइण थो चाहियां त हिन में गुनाह कहिड़ो आहे? इस्लाम में हूअं बि 2 शादियूं करण जी इजाज़त आहे। ॿी शादी जाइज़ आहे, पर रिश्तनि जी दलाली जाइज़ न आहे, मोहब्बत जी सौदागरी जाइज़ न आहे। सलीम मुंहिंजो मुड़ुसु आहे, जेकॾहिं हुनजे दिलि में कंहिं ॿी औरत जो ख़्यालु आहे त उहो असांजो मसइलो आहे, ख़ुदा असांजो फ़ैसिलो कंदो। तूं
तूं जेको मुंहिंजे मुड़ुस जी बेचैनी ऐं नादानी जो फ़ाइदो वठी उन खां पैसा थो फुरी, उन जी कंहिं बि मज़हब में इजाज़त नाहे। तूं कंहिंजो मिट नाही, तूं त उहा उॾही आहीं जेका रिश्तनि कंदरा खोखो कंदी आहे। जेको ॻाल्हायां थी हक़ थी ॻाल्हायां। मुंहिंजो हिन घर में मुंहिंजे मुड़ुस जे करे रोज़ साह घुटबो आहे, पर सलीम अॼु ॾींहं ताईं मूंखे अखि खणी न आहे ॾिठो, पोइ बि मां चुप आहियां। पंहिंजे पीउ जी पग ऐं चाचा असलम जी अछी ॾाड़ीअ जो भरम रखिणो आहे, ऐं तूं चंद लालच में अची मुंहिंजो घर तो बर्बाद करणु चाहीं। मूंखे धी चवण खां अॻु में तोखे शर्म न आयो? मरण खां पोइ तूं ख़ुदा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे? छा चवंदे उते वञी त मां चंद टकनि जे एवज़ कंहिं न्याणीअ जो सुहाग नीलाम कयुमि? कंध खण मथे पुफड़, कंध खण मथे। ॾिस हिन घर जी चाट के त हिन घर में हिकु तड़पंदड़ बीमार पियो आहे, जेको कल्ह मौत जे मुंहं खां मोटियो आहे। जेकॾहिं तोमें थोड़ी बि गैरत जी ज़री आहे न त हितां हलियो वञ ऐं ॿीहर हेॾे अचण जी कोशिश न कजांइ। नूरी, ओ मां नूरी। आई चाचा, मुंहिंजे नसीब जो फ़ैसिलो मुंहिंजो ख़ुदा कंदो। तोखे तुंहिंजी इहा चालबाज़ी हिते न हलंदी। निकिर हितां, ॾिसी छा थो। ज़माने जी थुक लाल तूं खोड़ ॿुधियूं अथई, पर अॼु जेको हिन कुतनि सां गॾु खारायो आहे इहे कॾहिं कोन थियो। अरे हिन खे त ख़बर ई न आहे मुंहिंजी शैतानगिरी जी। हा, छो त सची ऐं सिधी ॻाल्हि जेको कंदो आहे डॉक्टर सरताज जज कंदो आहे। अरे मां जेतिरे ताईं ॻाल्हि खे सत वकर न ॼाण त मज़ो ई न अचे। अचण में रुगो सलीम खे ख़बर पवंदी तुंहिंजी बि। हा फुफड़ कंहिं महिल आयो आहे? अब हाणे हीअं पहुतो आहियां, तूं हाणे सहुरे खे हा करायो आहियां यार। सच थो चई फुफड़? ऐं न त पर हिते अचण सां ई वायो मंडली मटियल ॾिठो अथव। छा मतिलब फुफड़? हा भाउ, सुभाणे ईअं न थिए जो तूं बि वरी जवाबु ॾे ऐं मां पोइ धोबी जे कुते वांगुरु न घर जो न घाट जो। न फुफड़, ॿारहाणी ॻाल्हि थोरी आहे जो मां जवाबु ॾींदुसि। न भाउ, पहिरीं सोचे वठि। हाणे हीअं तुम्हारी भेण तुंहिंजे पंहिंजे मुड़ुस सां घर वञी पहुती, सुभाणे ईअं न त तूं बि वरी। न फुफड़, मां कोन तव्हांखे जवाबु ॾींदुसि। तव्हां मुंहिंजो ई कमु कयो आहे त मां कीअं तव्हांखे जवाबु ॾींदुसि? पक? हा पक। ॾे भला शादीअ जी तारीख़ कॾहिं थो ॾे? शादी जी तारीख़? हा तकड़ी। हा अॼु चंड जी 24 तारीख़ आहे। हा चंड जी 29 तारीख़। कमु पको? पको। जे सम्झ सफ़ा। मत जी हिकिड़ी देख अरे हेॾे मां तोखे काथे न आहे ॻोल्हियो, तूं वरी हिते मासातारनि जे घर बीठो आहीं ख़ैर में? हा हा बिल्कुलु ख़ैर ते लॻी पई आहे। ठीकु ठाक चङो भलो। तूं ॿुधाए? चङो हाणे इहो ॿुधाए जेका तूं मूंखे ज़ाल वठी नी उहा काथे आहे? पहिरियों ॾे मूंखे तूं ॿुधाए त तोखे हिते ॿुधायो के त मां हिते बीठो आहियां। मां तो चवां सच ॿुधाए काथे आहे मुंहिंजी ज़ाल? त कड़े ॾिसो थो करे पियो। मां को तुंहिंजी ज़ाल जो चौकीदार आहियां छा? अरे मुंहिंजो कमु शादी करणु, बाक़ी वञी चौकीदारी तूं ॾे न। सभु कम मां कयां? ॿुधाए थो या वरी? अरे ॿुधायां थो तकड़ न कर भली सोचण ॾे। हा बदर खान वटि इहो बदर खान वरी केरु आहे? जंहिंसां तुंहिंजी ज़ाल भॼी वई आहे। अरे सही ॿुधाए, मां तो चवां सही थो ॿुधायां यार। विढ़ंदे छा भला? सोचण जो छॾ न। हा गुलाब छाणी। इहो गुलाब छाणी वरी केरु आहे? जंहिंसां तुंहिंजी ज़ाल खे माण्हुनि आख़िरी दफ़ो ॾिठो। ऐं पोइ पहिरियों दफ़ो? पहिरें दफ़े वारे खे क़ुर मां न सुञाणे अलाए केरु। ख़ुदा जी तोखे मार पवे, ये तूं मूंखे ज़ाल वठी नी? ऐं न त अरे डंडो काथे आहे मासाद? डंडो काथे आहे? अॼु न छॾींदोसीं तोखे मां। बीहो अॼु।
रब साईं औलाद खे साञा ॾे, औलाद खे साञा ॾे त हू साईं रस्ते ते हलनि। मालिक साईं असां त सदाईं उन्हनि जो भलो चाहींदा, पर औलाद सम्झे ई कोन थी। अलाह अलाह तूं उन्हनि खे सिधो रस्तो ॾेखार रब साईं। असांजे वस में त जेको कुझु। अकबर एहसान अचो अचो वेहो दा, वेहो वेहो भली करे आया, अचो वेहो। मूंखे अफ़सोस आहे तुंहिंजो, तो हमेशह भाउ हुजण जी हाम त हई आहे, पर कॾहिं भाउ थी निभायो न आहे। वरी छा थियो अकबर? ॿुधाईंसि असां न। चाचा सलीम वरी हाणे ॿी शादी थो करे, शादीअ जी तारीख़ बि तय कई अथई। छा अदा चवीं ईअं थो ॼण तोखे का ख़बर ई कोन्हे को। रब थो ॼाणे, तारीख़ वधण जी मूंखे का बि ख़बर कोन्हे का। अदा तुंहिंजी धीउ ज़ीनत सॼे पाड़े में असांजो तमाशो बणायो। मूं तुंहिंजी सिहत खे नज़र में रखी सभु कुझु छॾियो। मुंहिंजे पुटु पंहिंजे मुड़साणी अना खे हेठि करे पंहिंजी ज़ाल खां हिकु चमाट जी माफ़ी बि वरिती, उनखे इज़त ॾेई पंहिंजे घर में वठी आयो। मूं ई मुंहिंजी घरवारी तुंहिंजी न्याणी खे पंहिंजे मथे ते रखियोसीं, ऐं मुंहिंजे मोट में तुंहिंजो पुटु छा थो करे? हाँ ॿी शादी मतिलबु त मुंहिंजी धीउ खे पहाज जो तोहफ़ो। ईअं निभाइबी आहे न भाई, ईअं निभाइबा आहिनि रिश्ता जीअं तव्हां था निभायो। अकबर मां अॼु पंहिंजी ग़लतीअ जो एतिराफ़ थो करियां यार। वाकई बि औलाद जी मर्ज़ीअ ख़िलाफ़ उन्हनि खे कंहिं रिश्ते में ॻंढणु वॾी बेवकूफ़ी आहे, ऐं मां इहा बेवकूफ़ी कई यार। उन करे मां जेको तोखे हिन रिश्ते लाइ ज़ोर वार कयो, दबाव विधो, उन करे मां तोखां उन ज़ोर वार जी माफ़ी थो वठां ऐं तुंहिंजी औलाद खां बि माफ़ी थो वठां। असुल में छा आहे त तो वटि त तुंहिंजी औलाद जी पालना लाइ तुंहिंजी घरवारी हुई, पर मां अकेलो हुउसि यार। उन करे औलाद खे रिश्तनि जो भरम न सेखारे सघियुसि। बसि अदा हाणे घणो थियो, मां को हिते तुंहिंजो पछताव ॿुधणु कोन आयो आहियां। मां थियो ॾिसणु आयो आहियां त हाणे तूं आख़िर फ़ैसिलो कहिड़ो थो करे? फ़ैसिलो कंदुसि, अॼु जो अॼु कंदुसि ऐं तव्हांजे साम्हूं कंदुसि। सलीम जी अबा। हाणे जो हाणे पंहिंजे गुनाहनि जे घड़े खे खणी ॿाहिरि अच। जी अबा। ही मां छा थो ॿुधां? हा मूंखे ख़बर ई कोन्हे, ऐं तो पंहिंजे शादीअ जी तारीख़ तय कई आहे। हा बा तव्हां सही ॿुधो आहे। हाणे मां नूरी सां वधीक कोन थो हली सघां। पंहिंजी पुराणी मोहबत सां निकाह करे ऐं हिन घर में आणींदुसि। खामोश गुस्ताख, बदज़बान। मोहबत जो नालो वठी पंहिंजी कमज़रफ़ीअ खे लिकाइण जी कोशिश न कर। एहसान अकबर, अॼु मां तव्हां ॿिन्ही जे साम्हूं पंहिंजे पूरे होश हवास में पंहिंजे हिन पुट सलीम खे पंहिंजी रत, पंहिंजे नामूस, पंहिंजी मिल्कियत जायदाद खां बेदख़ल थो करियां। बाबा ही तव्हां छा था चओ? मां तव्हांजो अकेलो पुटु आहियां ऐं तव्हांजी मिल्कियत जो वारिस आहियां। न आहे तूं मुंहिंजो वारिस, न आहे तूं मुंहिंजो पुटु। पुट त पीउ जे पग जो मान रखंदा। अॼु खां पोइ तुंहिंजो मुंहिंजी मिल्कियत ते को बि हक़ न हूंदो। तूं हिन घर मां ईअं निकिरी वञ जे तड़ियल कुतो निकिरंदो आहे। निकिरी वञ मुंहिंजे घर मां ॿाहिरि। अॼु खां पोइ तुंहिंजी का बि वल्दत न हूंदी। तूं हर शइ खां बेदख़ल आहे। मञा थो त मां तुंहिंजी मर्ज़ीअ ख़िलाफ़ तुंहिंजी शादी करी, पर हुन खां पोइ बि इहो फर्मा बरदार औलाद जो फ़र्ज़ हूंदो आहे त पीउ जे कयल फ़ैसिले जो मान रखे। तो न रखियो, हुन करे निकिरी वञ।
मां तो चवां निकिरी वञ मुंहिंजे घर मां। चाचा खुदा जे वास्ते चाचा खुदा जे वास्ते ही न कयो चाचा। सलीम सलीम तव्हांजो हिकिड़ो पुटु आहे चाचा। जेकॾहिं तव्हां हुन खां पीछो नालो कंदे वठो मथे तां हथ हटाए छॾियो मिल्कियत कंदे वठी त चाचा हू रुली वेंदो बर्बाद थी वेंदो चाचा। खुदा जे वास्ते ही न कयो चाचा। पुटे छा थी करे जंहिं तुंहिंजी चादर खे नीलाम करे तुंहिंजे मथां पहाज आणण जो फ़ैसिलो कयो आहे अहिड़े कठोर इंसान लाइ तूं बाहूं थी ॿधे बीठी। हा बाबा उहो हुन लाइ त औरत जी सुञाण मुड़ुस जी जायदाद सां न पर हुनजे नामूस ऐं ज़ात सां थींदी आहे। जेकॾहिं सलीम अली नज़र तां ला दवा थी निकितो त दुनिया वारा हिनखे पीर जे घर खां टड़ियल इंसान चवंदी। ऐं मां अहिड़े मुड़ुस जी ज़ाल बणिजी जीअं ई नथी रही सघां बाबा जे सिर ते पीर जी बददुआ जो सायो हुजे। चाचा मूंखे पंहिंजे नसीब में पाज मंज़ूर आहे पर पंहिंजे मुड़ुस जी ज़िलत मंज़ूर न आहे चाचा। नूरी नूरी मां भुलियलुसि। मां तुझी जबल जेॾी मोहबत खे बि समझी कोन सघियुसि पर मूंखे तूं माफ़ कजांइ। मूंखे अॼु ख़बर पई आहे त हक़ीक़ी न कुझु छा थींदो आहे। चाचा तव्हां बि मूंखे माफ़ कयो मां तव्हांजो बि ॾोही आहियां। नूरी मूंखे माफ़ कर। बाबा मूंखे तव्हांजी मिल्कियत कोन थी खपे मुंहिंजा बाबा। मूंखे तव्हांजो नालो ऐं छप्पर छांव थी खपे बाबा। मूंखे माफ़ कयो बा। मूंखे माफ़ कयो बा। मूंखे माफ़ कयो। अदा सच चवंदा आहिनि त पीउ जी लठ उहा नाहे हूंदी जेका औलाद जो मथो फाड़े पर पीउ जी लठ त उहा हूंदी आहे जेका औलाद खे सिधो रस्तो ॾेखारे। अकबर हिन खे सिधो रस्तो मूं नाहे ॾेखारियो पर नूरी धीउ जी सचाई ॾेखारियो आहे। हिन खे चइबो आहे हर हाल में निभाइण वारी औरत जेका सब्र सां कचनि रिश्तनि खे सदाईं पको कंदी रहंदी आहे ऐं घर खे जन्नत बणाईंदी आहे। अड़े नूरी धीउ जे पेरनि जी मिटीअ खे पंहिंजे अखियुनि ते लाइ निभागा अहिड़ा नंग नसीबनि वारनि खे मिलंदो आहे। हा नसीबनि